अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। मां आहियां जो दोस्त जेको हर दफ़े तव्हांखे हिकु नई टॉपिक सां साम्हूं ईंदो आहे। अॼु असां तव्हांजे लाइ हिकु नई टॉपिक खणी आया आहियूं, केसिस ऑफ प्रोनाउन। ठीकु, केसिस ऑफ प्रोनाउन यानी ज़मीर जूं हालतूं। असांजा जेके बि ज़मीर आहिनि, चाहे उहे फर्स्ट पर्सन प्रोनाउन हुजनि, सेकंड पर्सन प्रोनाउन हुजनि, थर्ड पर्सन प्रोनाउन हुजनि, उहे टिनि क़िस्मनि जी हालतुनि में इस्तेमालु थींदा आहिनि। उहे या त फ़ाइल हूंदा आहिनि, या त उहे हालत इज़ाफ़त में हूंदा आहिनि, या त उहे मफ़ऊल हूंदा आहिनि। जॾहिं उहे जुमिले में बतौर फ़ाइल जे कमु कंदा आहिनि त असां उन महिल चवंदा आहियूं ही जेके ज़मीर आहिनि इन्हनि जी हालत फ़ाइली आहे। जॾहिं उहे हालत इज़ाफ़त में ईंदा आहिनि त कंहिं सां मालिकी या रिलेशन शो कंदा आहिनि त असां उन्हनि जी हालत इज़ाफ़त छॾींदा आहियूं। ठीकु आहे। ऐं टे नंबर ते आहे असांजी ऑब्जेक्टिव केस। जॾहिं असांजा ज़मीर जुमिले में बतौर मफ़ऊल जे इस्तेमालु थींदा आहिनि त असां उन्हनि जो केस छॾींदा आहियूं ऑब्जेक्टिव केस। उन जे बारे में असां हिकिड़ी टेबल ठाही आहे संजाइब सां आसानी सां सम्झाइण जे लाइ। असां उन्हनि खे उन्हनि में पंहिंजो फर्स्ट सेकंड ऐं थर्ड पर्सन्स में बि अलॻि सां लिखियो आहे, ऐं अलावा उन्हनि खे असां उन्हनि जी पंहिंजो केसिस बि रखिया आहिनि। फर्स्ट पर्सन प्रोनाउन में असांजो आए ऐं हुई अची वञे थो, यानी आए माना मां मुज़क्कर तौरु मोन्स लाइ, हुई यानी असां, ही बि असांजो मुज़क्कर तौरु मोन्स लाइ इस्तेमालु थींदो आहे। इहो असांजो फ़ाइली केस आहे। जॾहिं बि जुमिले में आए अचे, हुई अचे, यू अचे, ही अचे, शी अचे, दे अचे, जॾहिं बि जुमिले में अचनि त इहे बतौर फ़ाइल जे कमु कंदा आहिनि ऐं इन जो केस फ़ाइली थींदो। ठीकु आहे। असांजो यू माना तूं या तव्हां, ही बि मुज़क्कर तौरु मोन्स ॿिन्ही लाइ इस्तेमालु थी सघे थो। ही ख़ासि तौरु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुज़क्कर लाइ इस्तेमालु थींदो आहे। शी मोनस जे लाइ इस्तेमालु थींदी आहे ऐं दे मुज़क्कर तौरु मोन्स लाइ थींदी आहे। ठीकु आहे। हाणे आए जो जेको पदे जो केस आहे उहो आहे माए या माई, यानी मुंहिंजो, यानी काई रिलेशन शो करणो हूंदो कंहिं ज़मीर खे, आए खे जेकॾहिं रिलेशन शो करणो हूंदो त उते माए या माई जो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो। ठीकु आहे। ऐं इन जो जेको ऑब्जेक्टिव केस आहे उहो मी आहे। हुई जो पदे जो केस अवर ऐं अवर्स आहे, यानी असांजो, ऐं जो ऑब्जेक्टिव केस अस आहे, यानी असांखे। ठीकु आहे। यू जेको असांजो सेकंड पर्सन प्रोनाउन आहे उहो यू असांजो फ़ाइली हालत आहे। उनजो जेको पदे जो केस आहे यूअर ऐं यूअर्स आहे, ऐं यू उनजो ऑब्जेक्टिव केस आहे। थर्ड पर्सन प्रोनाउन में असांजा टे प्रोनाउन अची वेंदा आहिनि, ही, शी, दे। इहे जॾहिं बि इस्तेमालु थींदा आहिनि हमेशह फ़ाइल जे इस्तेमालु थींदा आहिनि। ही मुज़क्कर जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, सिंधी में ही या हू जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं माना मुज़क्कर जे लाइ। शी मोनिस जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, जीअं ही या हूअ या हिन। दे असां मुज़क्कर तौरु मोन्स ॿिन्ही लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, ऐं ही फ़ाइली हालत में इस्तेमालु थींदा आहिनि जॾहिं बि जुमिले में इस्तेमालु थींदा आहिनि। ही जो जेको पदे जो केस आहे उहो हिज़ आहे, यानी हुनजो। उनजो असां रिलेशन शो जेको थींदो आहे, यानी मालिकी या रिलेशन, उहो हिज़ लफ़्ज़ सां थींदो आहे, ही जो। ऐं उनजो मफ़ऊली जेको केस आहे यानी हालत आहे उहा आहे हिम। शी यानी हूअ, उनजो जेको पदे जो केस आहे हर या हर्स, यानी हिन जो। हर उनजो हिन खे जो ऑब्जेक्टिव केस आहे। दे मुज़क्कर तौरु मोन्स ऐं फ़ाइली हालत आहे। उनजो पदे जो केस देयर या देयर्स आहे, यानी उन्हनि जो, देम यानी उन्हनि खे। इहा हुई अॼु जी असांजी टॉपिक, जेका तव्हांखे थोरे अरसे में हिकु टेबल जे ज़रिए सां सम्झाइण जी कोशिशि कई। इंशाअल्लाह ताला उमेद आहे त तव्हां इनखे सही नमूने सम्झो हूंदो। नेक्स्ट टाइम वरी कंहिं ॿी टॉपिक सां तव्हांजे लाइ हाज़िर थींदासीं। तेसिताईं जो असांखे इजाज़त। अस्सलामु अलैकुम।